सुहिणी यादि बाग़ 43। रोकीअ जीअं ई ॻाल्हाइणु चालू कयो, रेवतीअ खे चयो, रेवती, तव्हांजे परिवार में केरु वॾो हुजे या कोई बि फैमिली मेंबर हुजे, उनखे फ़ोन करे घुराए वठि। मां हुन सां सभु ॻाल्हाए करे हॉस्पिटल जो सेट करे थो छॾियां। रेवती वापसि सवालु कयो, छा थियो आहे? पप्पा जी तबियत त ठीकु आहे? अहिड़ा सवाल जारी रखिया। मथां रोकी चयो, रेवती प्लीज़ शांत थी, तूं अकेली पइजी वेंदीअ, मूंखे बि हाणे घर वञिणो पवंदो। रोकीअ खां वापसि पुछो, छा थियो आहे? मुंहिंजे परिवार में कोई बि कान्हे, मुंहिंजी मम्मी बि कान्हे। मुंहिंजी मम्मी काफ़ी टाइम पहिरियां ऑफ थी विया। इहो जवाबु ॿुधी रोकी जे दिलि में दहिको पइजी वियो। हाणे त रेवती खे सभु सच ॿुधाइणो ई पवंदो, पर हिमत कान पई थिए। रोकी वापसि चयो, रेवती ठीकु आहे, त मां घरां 1 कलाक थी अचां थो, पोइ वापसि हिते अची वियां थो। रेवती वापसि पुछो, थियो छा आहे? मूंखे सभु जानकारी खपे। रोकीअ वापसि दिलि सां चयो, रेवती सभु ठीकु थी वेंदो, मां कलाक में अचां थो। रेवतीअ वापसि गुस्से में चयो, मुंहिंजो पप्पा आहे, मूंखे सभु कुझु ॼाणण जो अधिकार आहे। रोकी प्लीज़। रोकी कुझु बि ॻाल्हाए, इन खां अॻु में उनजी अखियूं एतिरियूं नम थी वियूं कि 2 मिंट अखियूं बंदि करे छॾियूं। रेवती सम्झी वई, रोकी मूंखे कुझु बि कान ॿुधाईंदो। रोकीअ खे सिधो गुस्से में चयो, ओके फाइन, मां सिधो डॉक्टर ॾे थी वञां। रोकीअ हुनजो हथु पकड़े रोके वरितो। सिधो चयो, तुंहिंजे पप्पा जी थोरी तबियत वधीक ख़राबु आहे, शाम ताईं होश अचणु ज़रूरी आहे, न त तुंहिंजे पप्पा खे कोमा में वञणु। बसि उते हुनजा शब्द रुकिजी विया। रेवती जिते बीठी हुई उते ई खड़ी रहिजी वई। रोकीअ हुनजो जेको हथु पकड़ियो हो, अचानक सां हुनजो हथु सुन्न थी वियो। रोकीअ खां ॿिया शब्द ई न निकिता। रेवती वापसि पुछो, होश में? मतिलबु कंडीशन थोरी वधीक ख़राबु आहे, होश अची वञे त वधीक सुठो। कोमा में रहण खां पोइ बि चांसिस घटि आहिनि। डॉक्टरनि जी कोशिश चालू आहे, बसि हाणे हिकु भॻवान जो चमत्कार ई कुझु करे थो सघे। रोकीअ इहे अखर मस चया ऐं रेवतीअ जो हथु छॾिजण रेवतीअ खे चकर अची विया, उते ई किरी पई, बेहोश थी वई। रोकी घबराइजी वियो, रेवती रेवती अखियूं खोल प्लीज़। पर रेवती मजाल जो कुझु ॿुधे। रोकीअ डॉक्टर्स खे रड़ियूं करे सॾु कया, प्लीज़ हेल्प। रेवतीअ खे हंज खणी सिधो हॉस्पिटल जे बेड ते पहुचाए, डॉक्टर्स जी टीम अची वई। रेवतीअ खे होश न आयो। रोकी इलाही टेंशन में अची वियो कि ही सभु अचानक सां छा थी वियो। रेवती खे जंहिं हॉस्पिटल जे रूम में रखियो वियो, इन जे पप्पा जे पासे में ई हुयो। रेवती जे पासे में ई कुर्सी खणी रोकी वेही रहियो, जेसिताईं होश न अचे। उनखे अकेलो छॾणु सही न सम्झो। डॉक्टर बि चई विया, इनखे
सदमो लॻो। रोकी अखियूं बंदि करे उनजी कुर्सी जे पासे में वेही रहियो। सिर्फ़ु इहो ई सोचणु लॻो, भॻवान, एॾी तकलीफ़ कंहिंखे छो मिलंदी आहे? बसि इहे सवाल करणु लॻो। दिलि मां दुआ निकितसि, भॻवान, उनजे पप्पा खे जल्दी ठीकु करे छॾियो। रेवती खे 1 कलाक खां पोइ होश आयो। अखियूं खोलियूं। जीअं ई हथ खोलियो, पासे में रोकी वेठो हो। उनजो हथ पकड़े उन ॾे नियारे करे चयो, पप्पा जी तबीयत कीअं? रोकी, रेवती, तूं आराम कर, सभु ठीकु थी वेंदो। तोखे भॻवान ते विश्वास आहे न? रेवती चयो, हा, पर भॻवान मूंसां कीअं थो करे सघे? मुंहिंजी माउ बि मूंखां वठी छॾी। मुंहिंजे पप्पा जी हीअ हालत आहे। मां कंहिंजो छा बिगाड़ियो आहे? अॻिते जी आखाणी ॿुधण लाइ तव्हांखे चोएतालियो बाग ज़रूरु ॿुधणो पवंदो। चोएतालियो बाग बि जल्दी पेश कयो वेंदो।